जे न उते वञी मुसीबतुनि जे वर चढ़ी वञा त पोइ तूं छा करे सघंदे। मां उते बेवसीअ जी नदीअ में हूंदसि ऐं तूं हिते ज़माने जी रुकावटुनि जे ज़ंजीरनि में दादन जकड़ियल हूंदे। नूरी जी। ज़माने जा ज़ंजीर ऐं सिंगर पिघारे बि दादन तो वटि पहुची सघे थो। तूं परे छो आहीं ऐं तूं परे छो रहंदी हिन दिल जे खलिन में वसे थी ऐं मां तुझे इन्हनि नेरनि अखियुनि जे नीरे समुंड में। दादन दिलनि जा नाता टुटणा न आहिनि, वक़्त जा ज़हरीला लम्हा गुज़री वञणा आहिनि। दादन पर गुज़रण वक़्तु ज़हन, दिल ऐं दिमाग़ ते निशान छॾे वेंदा आहिनि। मूंखे डपु आहे दादन। छा जो डपु? हुते वञण खां पोइ मिलण मुहाल आहे। न तूं रसी सघंदे ऐं न ई वरी मां अची सघंदसि। ईअं विखरी उॾामीअ लाइ किथे वञी पहुचंदसि। अक जे कपह वारे ॿिज जीअं ज़मीन ते किरां या कंहिं ढंढ, दरिया या वाह में कंहिंखे का कल कोन्हे। यकीन कर, दादना जी रोई पियो? मुंहिंजी दिल सखर बैराज जे 35 दरवाज़े में फाथल आहे। यार डॉक्टर कल नाहे तो कीअं ऐं कहिड़े हाल में आहे? दिल हाँ डॉक्टर, परेशान न थी दादना, सुतत ठीक थी वेंदे। मुमकिन आहे त सुभाणे परीहं फारिग कनि, सोचींदे त वधीक तकलीफ़ में ईंदे। डॉक्टर छॾ, बस हलूं ॻोठ। मां पंहिंजी हिन हालत जो अज़ालो बि करणु चाहियां थो। ऐं खे छॾ, बस ॻाल्हाए डॉक्टर सां। ठीक आहे, तूं इत्मीनान रख। कंवल दिया? जी अम्मा। तबीयत सही आहे न दिया? हाँ मां, तबीयत सही आ। ई लेटी पईस। अम्मा जो कम आ? पुट चाय तैयार कई अथई? हाँ मां, चाय तैयार आ। खणी अचां? खणी अच दिया, मथे में अलाए छो ॾाढो सूर आ। अम्मा सोचियो हूंदई न? सोच त आहे न दिया, दादन अञा न आयो आ, मज़हर अकेलो आ ऐं दुश्मनी तार कॾहिं इंसान खे ॻणती घेरे थी विझे। ईअं त आहे अम्मा, छा कबो। बस अल्लाह के पारत आ। दिया तूं वञ चाय खणी अच। जी अम्मा।
परेशान आई चाची। पुट परेशानीअ खां सवाइ असांखे ॿियो मिलियो छा आहे? मतलब? छा मतिलबु ॿुधायईं पुट? तॾहिं बि चाची मूंखां का ग़लती थी आहे? अलाह न कंदो पुट। को ॾुख रसियो हुजे या तकलीफ़ त माफ़ कजां चाची, छो त मां वापसि ॻोठ हली वञा। वापस वेंदी सोट? जी सोट, मूंखे लॻे थो त मां ॿाहिरि आहियां हिन घर ते। तव्हांखे रंज रसायो अथमि, पर दिलि मुतमिन आहे सोट। न सिर्फ़ु नियत साफ़ आहे, पर जेको कुझु कयो अथमि दादन जी साख बहाल करणु ऐं हिन घर ते आंच न अचण लाइ कयो अथमि। समूरी सुध आहे पुट। तूं मायूस न थी ऐं न इहो सम्झ त तूं असांखे को रंज ॾिनो आहे। तव्हांजी परेशानी ॾिसी महसूस कयमि चाची। दादन जो इंतज़ारु आहे, ख़ैर सां घर अचे त पोइ हलियो वेंदुसि। सोट मज़र न वञ, वेंदे त ॾुख थींदो, हूअं को बि ॾुख न आहे। कीअं सोची इहो मज़र? इंसान आहियां चाची, सम्झी वेंदो आहे। मामरनि मुंझायो अथई या हिसिजी वियो आहे? चाची मुझाईंदा रिश्ते जा रोलड़ा आहिनि, मामला छा मुझाईंदा मज़ार खे। पोइवारी लाइ महिरबानी सरदार। पर महिरबानी न चओ। मूं महसूस कयो त जेको सचाईअ सां मञे ऐं साथ ॾे उनजी सार लहिजे। सोढल सचाई न पे कई, रांधो गिचे में पइजी वियो। तो मुंहिंजो ऐं मुंहिंजी बिरादरीअ जो घाट ऊचो कयो आहे। बाक़ी जेके ज़ोर लाइणा पिया न, उहो मां थो ॼाणा। तॾहिं त महिरबानी मञण आयो सरदार। सरदार असुल खां महिरबाना ज़फर। सोढल पंहिंजी हद खां टपी वियो, तॾहिं सरदार खे न लिखण शुरू कयईं। सोढल न लेखींदो त शहबाज जी परवाज़ में फर्क न ईंदो गुहर। ज़फर जी सचाई जो साथ फर्ज़ तो समझा, बाक़ी सोढल सां साथ न नोम छा? ॾिनो होव पर वो मगर करियो। ॾे ॾिनी ज़ुकाम मौला जो शान आहे। मूंखे इजाज़त आहे सरदार। तोखे इजाज़त आहे, पर मज़ार जो बिलो करे अची ॿुधाए। थी वेंदो बिलो, तव्हां बेखुटके रहो। हा, जल्द ख़बर पवे। तव्हांखे सुत सुध पवंदी सरदार। चङो माशाअल्लाह। माशाअल्लाह। वर जी सरकार। हाणे दादर ते एफआईआर जे बजाए जुड़ियल ते हमले जी मज़ार ते एफआईआर जे लाइ ज़ोर थो परियां। सरदार जुड़ियल जेरो आहे, वियो आहे पार। तुल न चलिया हमले जी एफआईआर। दादन वो त असांजो जानी दुश्मन आहे। हुन त असांजे बिरादरीअ जी बेइज़ती कई ऐं औरतूं रोकियूं। तूं उन ॾांहुं वेंदी आहे? मञा थी बादल, पर हुते इज्जत मिली, तहफ़ुज़ मिलियो, पंहिंजाइप मिली। हिते नूरी गुम थी वई। नूरी मुंह या बिरादरी गुम न कई आहे, तुंहिंजी गिफ़रत गुम कई आहे। तोखां सलाह खां सवाइ कदम कई त ख्वारी खणणी पई, हर को ॾोरा पियो ॾे। हुननि वटि घणो अरसो रहियासीं, दिलि चयो तॾहिं तोखे चयो में। मासी, तोखे ख़बर आहे छाजी? पाण वटि रखी त ॻाल्हि कई। पाण वटि रखंदसि, सीने में दफ़न समझ। भरंदसि, पर ॻाल्हि ॿाहिरि न कढंदसि। जेको न पोड़ो मिलियो आहे। जेॾां वियो आहीं? हा। छा आहे हुनखे? मूंखे लॻे थो त नूरी उन वटि आहे। न उन्हीअ चयो त बेहोशीअ में मीरल ऐं शहबाज खान जा नाला पे खईं ऐं होश में आई त चयईं त दादन मारण थो घुरे।
दादन मारायण उन जी ॻाल्हि त नूरी ईअं थी चए ऐं तूं वरी दादन ॾांहुं वञण थी चाहीं। इहो इहो मुमकिन नथो लॻे बादल। हुन जो चवण त नूरी थी चवे। खुदा करे त हथ लॻे वो शहबाज खान जे हवाले करण थो चाहे। शहबाज जे हवाले? वो तो बुईअ में पवण जे बराबर आ। मां तॾहिं त परेशान आहियां। मां अॼु वञांसि थो। ख्याल ऐं सलामती सां आणिस बादल, पोइ ॾिसबो। तूं संभाले वेहजे ऐं ॻाल्हि बंदि रखिजे। मूंखे मिली त तो वटि पहुचाई, पोइ हलियो वेंदुसि। हलियो वेंदे? हा, हलियो वेंदुसि। तूं मुंहिंजो धाणो आहीं, मां तुंहिंजो राणो आहियां। तूं हिन देश जो दाणो आहीं, मां तुंहिंजो माण्हू आहियां। तूं मुंहिंजो धाणो आहीं, मां तुंहिंजो राणो आहियां। खबरदार! केर इंदुअ जहिड़ो मुड़ुस मथेर इहा धाणो आहे केर? बात करे पराए मान जा तो नाला खणी फकीर जी ख़बर न थई। खून थी वेंदे, फना थी वेंदे। फकीर खे अॼु मां तो फना कयां मां। अरे हल, तूं नथो ॼाणी त फकीर खे तावीज़ बदला बंदूक ऐं गोलियुनि ते असर ई न कंदी। तोखे ख़बर न आहे त फकीर वटि जादू आ जादू। अगेड़ मु छगेड़ मु पगेड़ मु पा टिंडुआ के बेहोश बड़ा। अगेड़ मु पगेड़ मु पा भला ॾे ख़बर फकीर वेहे जा वञे। फकीर वञे अपा वो ॾिसे त नथो। एक पासे सोडल ते हमले जी दोस, बे तरफ सोडल जी सेहतियाबी जी गणती आ। मां त ॾिसन बेवाची ते जी बीठो आहियां। कासिम घबराए न, असीं तोसां गॾु आहियूं। कासिम कुदरत वारो सोडल खे सिहत ॾींदो। बाक़ी रहियो हमलो, जीअं ज़फर वज में आयो न त पोइ न रहंदो। रही थी वेंदो ज़फर, रुगो लाकब मां निकिरे। लाकब? हा, सूबेदार दमिर जी गिरफ्तार कयो अथसि। ईंदो ॿार, वेंदो काॾे? आयो आ ॿार। केर? ज़फर? हा, शहबाज खान छॾे आयो अथसि। ईसन तलाश कर त विछाया वायरूं अॻ में बादल जा बखिया खोलजनि। कासिम ख़ामोश। बदनियत तूं मूंखे बदनियत तो सॾीं? आहीं बदनियत? अड़े तूं रोकण बावजूद बि नथो मुड़ी। तो नेठ टिको लातो न मिरियल। हूं छा में टिको लाथो? तुंहिंजी बदनियत जे करे नूरीअ मुंहुं ॾिनो आ। कासिम मुंहुं कीअं ॾिनो हूंदई? हिन या शहबाज खान? इल्ज़ाम था हणो मूं ते। बेली खुदा के मन डर हितो त टुकर टुकर न थी वञी। असांखे ॼण का ख़बर ई कान्हे का। कासिम हींअर चवंदे न त गोलियूं सीने मां बिसट हूंदई। कासिम ओॾे ॾे छॾी सन। छॾ मूंखे अॼु त हिन जी मस्ती लाया मुक सां टंडरो मस्ती पुॼंदो। सम्झे छा तो पाण खे?
रोक इनखे सुन मगने जो इलाज न थी सघंदो। अड़े हल मुड़स माण्हू तो समझे पाण खे न कुछ आसीं त कंधार तो समझी। हिन जे मथे जी फेरी कढणी पवंदी। हेकर सोट सोढल जो पलांद कया पोइ हिनखे ॾिसंदुसि। हिनखे ख़बर न आहे त कासुम करनि था कासुम खारे या मारे। भी बड़ा वेड़ियो चढ़ो अग्यां थी हले न थींदो अग्यां हली वाड़ियोस त मां अचां थो। बिरला जी के बिला वगन देर कई आ पतो ना है सरकार मोकलियो मां से मानू मोकले मज़ार के मौत जी माखी चकराए। मौत है माखी मौत त कौड़ो आके बिला बिनी खे जेको बगन जायको चखाइंदो सो मिठो हूंदो सरदार। बाकी मौत जो जायको ॾाढो कौड़ो आ। तो चखियो आ न के बिला चखिया त तव्हां वटि बीठो हुजां। जे चखियो आ सो मोटियो ना त कीअं ख़बर पवंदी त जायको मिठो आ या कड़ो आ। बराबर सरकार मौत ॾुखियो लॻंदो आ तॾहिं त कौड़ो चइबो आ। तूं बगन जी पुछा कई तूं ट्रैक में पइजी वई। एड़ो कम कयां जो शनाख्त गुम थी वञे। बिला मां कठे न हुयो मास न कठो हो जा सा या मिले हा त ॿुधायां सा न। रहिजी वियो हूंदो अलू वलू या ॿियनि वटि या को घरड़े खुरड़े वियो हूंदुसि के बिला। ये भी थी सके तो वञी जांच कर फौरन ॿुधाए। ठीक है बिला। चाची ओ चाची छाते कन खाई वई आई वनी मर पंजे सिर मुजो सिर छो खादो तई। जे वक्त ॾिस त तती वेठी आई चाची के वक्त थदो ऐं मिठो ॻाल्हाए। का घड़ी त मुझे अंदर जी भी तकलीफ बुध चाची। हां मुखे थी वध घट चई मां तती वेठी आया घुराया थी बर्फ तो सा थधो थी ॻाल्हायां ऐं मिठाई भी घुराया थी तो मिठाई खाई तो सा थोरो मिठो थी ॻाल्हायां। डिजाइन भी थई सुरीली जो तो सा मिठो ॻाल्हायां। हां तुंहिंजा पेर न भींदस तुंहिंजो त पेर ई गरो आ मेसड़ी। मुझो छा में पेर गरो आ चाची जी पोती ही मुझे सोठल साथ वेल थी गया ना। इतना खा बेचारो वरी कराची पोतो आई। हां अन्या चई थी निभागी नहीं। हां चाची मां निभागी पर तू थोरो सोच चाची। छा सोचा बुधाए न सोचा तो सोचा जा सोढ़ल सख्ते में ऐं तू तार झेड़े में चाची ठयो मां त निभागी आया पर तू त मां आईस न। तू त उन लाइ सोच न सार न संभाल अलाए कीअं हूंदो। तू उन जी पक कर पोइ मुखे खणी बंदूक हण। चाची तू पुट जो त बचाव कर। अल्लाह ज मार दिंदस अल्लाह कदो न बनो थी मुझो पुट खैर सां ईंदो आ ऐं तव्हां सभिनीनि जे हाव ते ही मुंग डरींदो हीअं ऐं तो जहिड़नि जी अखियुनि में तो तुरे थो न। अल्लाह कंदो मुझो पुट गुलाब जीअं टिड़ंदो ईंदो। हा आमीन चाची। बस कर तुझे आमीन करण जी जरूरत ना है। हा
हाणे आमीन करे वेचारी ज़ोरी पंहिंजो पाण खे वणाइण थी चाहे। अच्छा तुंहिंजी ख़बर न आहे छा असांखे? सॼी ख़बर आहे अंदर जी मेरी मेसड़ी खे जाइ जी। चाची अम्मा न चओ भाॼाई खे। हाँ जेके ॾिस त हिन जो पासो थो खणे। हा भले भले सोठल त सोठल, हाणे तूं बि हिन जो पासो थो खणी। छोरी हाणे मुले इलाही खां हिन लाइ बि तावीज़ लिखराई आई आहीं छा? ॾिस त सही मोहांडो त कहिड़ो अथसि। हाय हाय मज़लूमन वारो मोहांडो खणी बीठी आहे, पर अंदर जी खटी। हल हाणे सुञाणू तोखे चङी तरह। ॾिसण में अच्छी ऐं अंदर जी कारी। आउं तोखे ॿुधायां थी मता कॾहिं हिन जो पासो खयो अथई। ऐं ही ॾाइण जेका आहे न, तूं जब इहो ई हशर कंदी आ पोइ मूं ते मयार न ॾिजां। आउं बि अहिड़ी बुछड़ी जी तोखे लॻंदसि जो यादि कंदे। चाची अम्मा तूं माउ आहीं, जीअं वणई न तीअं पई चओ। ख़ैर आहे, बाक़ी ॿिए खे ताक़त कान्हे जो कसम सां ईअं ॻाल्हाए। धूड़ थो छाणी ऐं ॿोहारी। हा छा कयो अथई? न पलांद वरितो अथई, न सोठल जी सार लधी अथई, बाक़ी रुगो ज़ोर अथई कासिम करंटा ही करे छॾींदो, उहो करे छॾींदो। हाणे ख़ुदा ख़ुदा कर। चाची अम्मा सोढल जो रोज़ हाल अहवाल वठां थो, बाक़ी तबियत में सुधारो कोन्हेसि। बाक़ी पलांद जल्द ॿुधंदी चाची अम्मा, जल्द ॿुधंदी त दुश्मन दस जी ढेर थी वियो। छो त कासिम करंटा हारे या मारे। मुझो सोठल पुट अबा कासिम जल्दी वञी ख़बर वठ मुझे पुट जी। अम्मा जी सोट मज़र अहिड़ियूं ॻाल्हियूं छो पई कयूं? अलाए धीअ, मां छा ॼाणा। आहे त बहादुर हयादार ऐं अॾो, पर इंसान आहे। कॾहिं कहिड़ा ओंटार, कॾहिं कहिड़ा ओंटार, त वरी कॾहिं कहिड़ा ओंटार। कुझु आहे ज़रूर अम्मा। ख़ुदा बहितर तो जाने धीअ। मज़हर पाण दिल जे ओंटार जी कंहिंखे ख़बर। अचण साम्हूं गुंजायो अथव, खेर त आहे न। भई गुंगियूं थी वयूं हो या अखियुनि खां वेही वयूं आहियो? हेॾी सारी गुलाबनि जी खुशबूदार धाणो ते नज़र ई कान थी पएव। धाणो सां ॻाल्हायो, धाणो भितनि सां बि ॻाल्हाईंदी ऐं पुछंदी कॾहिं थियूं किरो जो दादन अची धको कयो। ऐं हिते रहंदड़ रोआट में हूंदियूं, पर धाणो हिकु ॻोढ़ो बि न लाड़ींदी। बाक़ी न धाणो खे केरु चवंदो ऐं ॻाल्हाईंदो त धाणो हुननि जे अखियुनि में सराख कंदी। छो त धाणो धणकी आहे, न धणकी न आहे। कंवल धीअ। जी अम्मा। ये धप छा जी आहे? अम्मा कंहिंजो उठ मरी वियो आहे, उन जी धप हेसी ताईं पहुती आहे। उठ जे ढूंढ जी धप नाहे। बाक़ी छा जी धप थी अचे अम्मा? कंहिंजो हराम जानवर मरी वियो आहे। हराम जानवर जी बदबू परे परे ताईं वेंदी आहे। अलाए अम्मा, समझ में नथो अचे। मां सम्झां थी, मम काहे पई आहे। चवंदा न आहिनि मम में भी ढूंढ जहिड़ी बदबू हूंदी आहे। ख़ुदा जी कुदरत आहे, ही खुशबू वारे पाणी सां वेंतल आहिनि। ऐं मां मम ढूंढ आहियां। हिकिड़ी फाड़े जहिड़ा कन खयो वेठी आहे, ॿी पाटोड़े जहिड़ा चप खयो वेठी आहे। धाणो हिननि खां बि वई। धाणो गुलनि में तोरण जहिड़ी आहे। मोहन मोहांड नोर ऐं सांडो। धाणो धणकी आहे, न धणकी न आहे। अम्मा वाह जो कम कयसी, अॻिते हिन खां ईअं ई बचबो, न त हीअ वठ न ॾींदी। हिन सां ॻाल्हाइण पंहिंजो वात विञाइण। कार ज़बानी न पिटण खां थी मुड़े, न बदकलामीअ खां थी रहे। मुंहिंजो न वस पुॼे इहा ज़बान जी चोटी कपे छॾियांसि। अम्मा छॾीसि, आदत खां मजबूर आ। रोज़ तो बेरे बारो सिज